गड़ियासीन भरिसां कार इल्ज़ाम हेठि बिटो क़त्लु, पुलिस पारां जवाबदार खे गिरफ़्तार करण जी दावा। गड़ियासीन भरिसां ॻोठ रईस मोहम्मद नवाज़ दीनारी में जवाबदार मुनीर अहमद दीनारी कार इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी पंहिंजे घरवारी मसमात नज़ीरा दीनारी ऐं 22 वरहनि जे नौजवान एहसान दीनारी खे क़त्लु करे छॾियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर खां तव्हांखे आगाह कंदा हलूं त ॻोठ रईस मोहम्मद नवाज़ दीनारी में जवाबदार मुनीर अहमद दीनारी कार इल्ज़ाम हेठि पंहिंजे घरवारी मसमात नज़ीरा दीनारी ऐं 22 वरहनि जे नौजवान एहसान दीनारी खे गोलियूं हणी बेदर्दी सां क़त्लु करे छॾियो आहे। मक़तूल नौजवान जे वारसनि सहाफ़ियुनि खे ॿुधायो त संदन नौजवान एहसान दीनारी खे अगवा करण बाद कारिह जो तोहमत हणी खेसि बेदर्दी सां क़त्लु कयो वियो आहे। गड़ियासीन पुलिस ॻोठ मोहम्मद नवाज़ दीनारी में बिटे क़त्ल में मुलविस जवाबदार मुनीर अहमद दीनारी खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि वाक़ियो कारिह जे मामले तां पेश आयो आहे, जॾहिं जवाबदार खे गिरफ़्तार करण बाद खांसि वधीक पुछा ॻाछा कई पई वञे। ॿिए पासे कारिह इल्ज़ाम हेठि बिटो क़त्लु थियण ते इलाइक़े में सोग जो माहौल छांइजी वियो, जॾहिं त ॿिन्ही ॼणनि जा लाश घर पहुचण ते संदन घरनि में रोजराड़ो मची वियो। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे, गड़ियासीन भरिसां ॻोठ रईस मोहम्मद नवाज़ दीनारी में जवाबदार मुनीर अहमद दीनारी कारिह इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी पंहिंजी घरवारी मसमात नज़ीरा दीनारी ऐं 22 वरहनि जे नौजवान एहसान दीनारी खे क़त्लु करे छॾियो आहे। गड़ियासीन पुलिस ॻोठ मोहम्मद नवाज़ दीनारी में बिटे क़त्ल में मुलविस जवाबदार मुनीर अहमद दीनारी खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि वाक़ियो कारिह जे मामले तां पेश आयो आहे, जॾहिं जवाबदार खे गिरफ़्तार करण बाद खांसि वधीक पुछा ॻाछा कई पई वञे। ॿिए पासे कारिह इल्ज़ाम हेठि बिटो क़त्लु थियण ते इलाइक़े में सोग जो माहौल छांइजी वियो, जॾहिं त ॿिन्ही ॼणनि जा लाश पहुचण ते संदन घरनि में रोजराड़ो मची वियो।